अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुनालिका दआ ज़करिया रब्बह क़ाल रब्बि हब ली मिन लदुनका ज़ुर्रिय्यतन तय्यिबह इन्नका समीउद दुआ। फ़नादतहुल मलाइकतु वहुव क़ाइमुन युसल्ली फिल मिहराब अन्नल्लाह युबश्शिरुका बियहया मुसद्दिक़न मिनल्लाहि व सय्यिदन व हसूरन व नबिय्यन मिनस सालिहीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ में इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला बीबी मरियम जे पैदाइश जो बयानु फरमायो हो त कीअं उन जे माउ उनखे बासियो हो, पोइ पैदा थी पई। माउ सम्झो हो त छोकिरो ॼमंदो पर छोकिरी ॼमी पई। पोइ बैतुल मुक़द्दस खणी आई, बास में जो बासियल हुई। पोइ बैतुल मुक़द्दस जे मुजावरनि खे चई त बाबा अल्लाह जे नाले ते बासियल आहे, ॿारड़ो वठो वञी पालियो तातियो, सभिनीनि रीस कई त असांखे ॾियो। मजबूरन कुणो विधो वियो। कुणो हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जे नाले सां निकितो। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम वक़्त जो पैगंबर हो। उन जे हथ में उहा नंढड़ी ॾिनी वई, उन पालना शुरू कई। पालींदे पालींदे जॾहिं उहा थोरी वॾड़ी थी, इहा नंढड़ी जॾहिं वॾड़ी थी त उनखे हिकिड़े कमरे में महफ़ूज़ जॻह ते बंदि करे पाण हलियो वेंदो। पोइ मोटी जॾहिं अचे ॾिसे त उन वटि क़िस्मी क़िस्मी मेवा पिया आहिनि पर अणमुदाइता। इहे अणमुदाइता मेवा जॾहिं ॾिठई तॾहिं हिन जे पोड़प वारे जवानीअ खे गुज़ारे करे पोड़प वारे इन आलम में हिन जे दिलि जे अंदरि हिकिड़ो जज़्बो जाॻियो, हिकिड़ो ख़्यालु, हिकिड़ो फ़िक्र जाॻियो। छो त ॾिसंदो पिया आहियो त सॼी जवानी गुज़री वई आहे, मुंहिंजी बि मुंहिंजे घर वारीअ जी बि औलाद को बि कोन्हे, न पुट जो न न्याणीअ जो। वक़्त जो पैगंबर बि आहे पर दुआ बि नथो घुरे अल्लाह तबारक व तआला खां तेसि ताईं जेसि ताईं को मुशाहिदो न करे। न त घुरी वठे हा त अल्लाह साईं मूंखे औलाद ॾे, पर चूंकि अल्लाह जो पैगंबर जो हो त एतिरी ज़रूरत बि कोन कयईं त रब जो मां चूंडियल नुमाइंदो आहियां रब जो, पोइ रब जो मूंखे नथो औलाद ॾियणु चाहे त मां कीअं घुरांसि। अल्लाह ताला जा पैगंबर ख़ुदा जे मर्ज़ीअ खां सवाइ का दुआ बि ॾियणु त न घुरंदा आहिनि। हाणे जो मुशाहिदो ॾिठई त हिन मासूम ॿार जे आॾो अणमुदाइता मेवा किॾां आया। क़ाल या मरियम अन्ना लकी हाज़ा। पुछईंसि मरियम हे किॾां आंदई, हे तो वटि कीअं आया, किथां आया। चवण लॻी क़ालत हुव मिन इंदिल्लाह, ये अल्लाह ताला जी तरफ़ खां आया आहिनि। क़ुरान आवाज़ में इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब, जे रब ॾियण ते पए न ऐं जंहिंखे चाहे ॾे पर बेहिसाब ॾींदो आहे। इहो बेहिसाब जो लफ़्ज़ वरी वॾी माना थो रखे। कंहिं महिल इहो अलॻि मौज़ू खणबो त पोइ उन वक़्तु हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जॾहिं ॾिठो रब अणमुदाइता मेवा जॾहिं मासूम ॿार खे खाराए सघे थो त पोइ मूंखे बि अणमुदाइतो औलाद ॾेई सघे थो न। सम्झां थो त मुंहिंजी उमिरि औलाद ॼणण वारे वक़्त खां टपी चुकी आहे। मुंहिंजे घर वारीअ जी उमिरि बि औलाद ॼणण वारी उमिरि खां टपी चुकी आहे। बुज़ुर्गनि लिखियो आहे, अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए, त हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जी उमिरि उन वक़्तु का 90-95 साल हुई ऐं उन जे घर वारीअ जी उमिरि बीबी साहिबा जी वरी का 80-85 साल हुई। उमूमन उम्मत मुहम्मदीअ में इन उमिरि में ॿार पैदा कोन थींदा। इहा उमिरि
औलाद ॼणण वारी मर्द औरत ॿिन्हिनि जी गुज़री चुकी आहे ॼण त। हाणे हिन अल्लाह ताला जे बरगुज़ीदह बंदे खे जॾहिं अणमुदा त मेवा नज़र आया, क़ुरान तो फरमाए त उन वक़्तु हिन जे दिलि में इहो जज़्बो जाॻियो, हाणे रब खां घुरां, हाणे छो न घुरां, हाणे घुरांसि थो। हुनालिक दआ ज़करिया रब, अल्लाह तबारक व तआला खां उन वक़्तु ज़करिया अलैहिस्सलाम दुआ घुरी। साईं छा घुरियईं, उहे लफ़्ज़ त ॿुधायो, कहिड़ा लफ़्ज़ चयाईं, आख़िर मुशाहिदो जो अखियुनि सां कयईं त पोइ कहिड़ा लफ़्ज़ चयईं, तव्हां खां कीअं घुरियईं औलाद, कहिड़ा लफ़्ज़ चयईं, असांखे बि सेखारियो। असांजे उम्मत मुहम्मदीअ में बि खोड़ अहिड़ा वीचारा आहिनि जिन खे औलाद कोन्हे, जिन खे रुॻो पुट आहिनि, न्याणियूं कोन्हनि, किन खे त रुॻो न्याणियूं पुट कोन्हनि, किन खे त ॿई कोन्हनि, पिया था सिकनि। साईं को ज़करिया अलैहिस्सलाम कहिड़नि लफ़्ज़नि सां तव्हांखे पुकारे पुट जो औलाद घुरियो, असांखे बि सेखारियो त असां उम्मत मुहम्मदीअ जा बि अहिड़ा जेके आहियूं न तव्हां खां घुरूं उन्हनि लफ़्ज़नि सां। अल्लाह तबारक व तआला फरमायो, ॿुधो भला, जे पुछो था त क़ाल रब्बि हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यबा, मुंहिंजा रब साईं मूंखे ॾे का पंहिंजे तरफ़ खां औलाद अहिड़ी जेका पाक हुजे, ज़ुर्रियतन तय्यबा, पाक औलाद ॾे। पाक वॾी औलाद जे लाइ सिफ़त तो घुरी आहे ज़करिया, पाक औलाद, कहिड़ी पाक खपई साईं, हिन औरप में जेका न तूं औलाद ॾींदे अहिड़ी न हुजे जो मुंहिंजे हिन उमिरि खे बि लॼाए, अहिड़ी न हुजे जेका माउ खे बि थकाए विझे, अहिड़ी न हुजे जो मुंहिंजे ज़िंदगीअ जे महिनत थियल तुंहिंजे आॾो पैगंबर जे हैसियत सां नुमाइंदो बणिजी माण्हुनि जे आॾो आयो अथमि, ज़िंदगी गुज़ारी अथमि, मुंहिंजे हुन ज़िंदगी में जहिड़ा तहिड़ा न अमल जेके चलनि तुंहिंजे ज़िम्मेदारीअ जे अदायगीअ वारा, अहिड़ी औलाद न हुजे जो मुंहिंजे हिन सभिनी खे लोड़े वञे। लफ़्ज़ थोरा पर माना ॾिसो केॾी वॾी आहे हुननि में। चयईंसि रब हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यबा, ओ रब साईं अहिड़ी पंहिंजे तरफ़ खां का औलाद ॾे जेका पाक हुजे। इन्नका समीउ दुआ, तूं दुआउनि खे ॿुधण वारो जो आहे, मुंहिंजी दुआ बि ॿुधी थो। इते उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त के ईअं हथ खणी करे ईअं दुआ कोन घुरियईं, बसि इन दिलि ई दिलि में ख़ुदा जे ज़ात सां ॻाल्हाए वियो, दिलि ई दिलि में। रब त इन्नका समीउ दुआ आहे न, दुआऊं ॿुधंदो आहे। क़ुरान तो चए इन्नहु अलीमुन बिज़ाति सुदूर आहे, सीननि जा राज़ ॼाणींदो आहे। अलम नशरह लका सदरक, जे पैदा करण वारो राणो आहे, और जंहिंजे सीने में जंहिंजे राज़नि में इन्नहु हुव यअलमु सिर्र व अख़फ़ा, एॾा राज़ ॼाणींदो आहे इंसाननि जा, सॼी दुनिया खे ख़बर न हूंदी आहे। इंसान दिलि में इरादो कंदो आहे, पोइ पाण खे पतो हूंदो अथसि त मुंहिंजे दिलि में हीउ इरादो आहे, वक़्तु आयो त हुनखे ज़ाहिर कंदुसि, वक़्तु आयो त इहो इरादो पंहिंजे अमली शक्ल में आणींदुसि। अल्लाह तबारक व तआला खे पहिरियां पतो हूंदो आहे त हिन ज़िंदगीअ जे हिन उमिरि में हे अहिड़ा इरादा कंदो, एॾो राज़दान आहे रब। चयईंसि इन्नका समीउ दुआ, तूं त दुआऊं ॿुधंदड़ आहे न। मालूम थियो पोइ इहे आवाज़ दिलि वारा, पोइ इहे इरादा छुपियल मख़फ़ी इंसान जूं ॻाल्हियूं, इन्हनि जे ॿुधण जे लाइ हिननि कननि जी ज़रूरत कान्हे, छो त इन्हनि आवाज़नि खे ज़बान कान्हे, इन्हनि इरादनि खे, इन्हनि सोचुनि ऐं फ़िक्रनि खे जेके दिलि में आहिनि, इन्हनि खे आवाज़ कोन्हे, इन्हनि खे ज़बान कोन्हे, त पोइ इन्हनि खे ॿुधण जे लाइ हिननि कननि जी ज़रूरत बि कान्हे। रब उहा ज़ात आहे जेको कननि खां बि पाक आहे, तॾहिं त ॼाणे पियो। क़ुरान पाक फरमायो, ज़करिया अलैहिस्सलाम रब तबारक व तआला सां ॻाल्हाईंदे चई वियो, इन्नका समीउ दुआ, रब साईं अहिड़ी पाक औलाद ॾे, तूं त दुआउनि खे ॿुधंदो आहे न, ॿुधो अथई बसि ॾे। हाणे हिन दुआ घुरण खां पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़करिया अलैहिस्सलाम जे दिलि में नंढड़ी मरियम वटि मेवा जॾहिं ॾिठा तॾहिं ख़्याल में हाली फ़िलहाल गुम थी वियो। उलमा मुफ़सिर लिखियो आहे त सोच में गुम थी वियो त मां अब इब्राहिम जे आल मां ख़ानदान मां आहियां, इब्राहिम अलैहिस्सलाम जे ख़ानदान में अॼु पैगंबर बि मां आहियां। इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद मां ॿियो को अहिड़ो बरगुज़ीदा बानो बि नथो सुझे ख़ानदानी को। मां हुनजो हिकिड़ो
ख़ानदान दर ख़ानदान वारिस आहियां ऐं असां नबियनि जी मीरास माल मिल्कियत न हूंदो आहे, नुबूअत तालीम हूंदी आहे। मुंहिंजी उमिरि बि हीअ गुज़री चुकी आहे 95-90 साल। औलाद मूंखे बि कोन्हे। पोइ जंहिं न मां मरी वियुमि अबे इब्राहिम जे औलाद में इब्राहिम अलैहिस्सलाम जे हिन मीरास नुबूअत वारीअ खे संभालण वारो त पोयां केरु बि कोन हूंदो। बिना देर जे रब तबारक व तआला सां ॻाल्हाइण लॻो, ओ मुंहिंजा रब हाणे ॾे औलाद, बसि ॾे। इनका समियो दुआ, तूं त ॿुधंदड़ ॼाणींदड़ आहे न, तूं ॾे बसि। जॾहिं इन अंदाज़ ऐं इन इहा वॾी सोच में गुम थियण खां पोइ रब तबारक व तआला सां मुखातब थियो, तॾहिं रब ॾिनसि। वक़्तु गुज़रियो, क़ुरान तो फरमाए फनादतुल मलाइकतु वहुव क़ाइमुन युसल्ली फिल मिहराब। हाणे हिते जेकॾहिं कुझु ही ॻाल्हियूं बि करे छॾिजनि त बहितर थींदो। इब्राहिम अलैहिस्सलाम ज़करिया अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला खां औलाद घुरे थो ऐं ज़करिया अलैहिस्सलाम ख़ुदि इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद में आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम ख़ुदि अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरी, रब्बि जअलनी मुक़ीमस सलाति व मिन ज़ुर्रियती। ये दुआऊं पियो घुरे। वरी रब तबारक व तआला खां दुआ पियो घुरे त मूंखे इमाम बना व मिन ज़ुर्रियती, मुंहिंजे औलाद मां बि कुझु अहिड़ा माना पैदा कजां जिन खे नबूवत इमामत जे मनसबे ते पहुचाई। मालूम थियो त अहिड़े क़िस्म जी दुआ घुरणु नबियनि जी सुन्नत बि आहे। पंहिंजे औलाद में साले सदोरा घुरणु इहा सुन्नत आहे। पोइ असां बि इन सुन्नत खे अपनाईंदा कयूं। औलाद जे लाइ इहा दुआ, मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजे औलाद खे साले सदोरो बना। तॾहिं त बुज़ुर्गनि लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात खे सेखारियो आहे। उन्हनि माण्हुनि जी रब तारीफ़ कई आहे जेके चवंदा आहिनि रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियतिना क़ुर्रत अयुनिन वजअलना लिल मुत्तक़ीन इमामा। ओ रब असांखे अहिड़ियूं पाक घर वारियूं अता कर, अहिड़ो औलाद अखियुनि जो ठार अता कर ऐं उन औलाद खे माण्हुनि जे लाइ इमाम अॻवान रहनुमा बि बणाए। घर वारी औलाद अखियुनि जो ठार, अखियुनि जो ठार वरी कहिड़ी शइ आहे। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त अबो अम्मा जॾहिं पंहिंजे औलाद खे अल्लाह जे हुक्मनि जो ताबेदार थींदे ॾिसंदो आहे न तॾहिं अखियूं ठरी पवंदियूं। मर्द बि जॾहिं पंहिंजे घर वारी ऐं पंहिंजे बच्चनि खे अल्लाह जे आॾो झुकंदे ॾिसंदो आहे न उनजो अखियूं उनजी दिलि ठरी पवंदी आहे। वाह मुंहिंजा रब, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे घर में अहिड़ा भाती आहिनि मूंखे जेके तुंहिंजे दर ते झुकिया पिया आहिनि। अल्लाह इन्हनि खे इन ॻाल्हि ते सलामत रखजांइ। पोइ ॾिसो उन घर जो मज़ो, छो त अल्लाह ताला क़ुरान पाक में चयो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। वरी चई या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा। ईमान वारो पाण खे पंहिंजे घर वारनि खे जहन्नम जे बाहि खां बचायो। माना मर्द जे मथां ज़िमेदारी आहे पाण बि बचे पंहिंजे घर वारनि खे जहन्नम जे बाहि खां बचाए। उहे कीअं बचंदा जॾहिं अल्लाह जे हुक्म जी ताबेदारी कंदा, सुहिणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जी इताअत कंदा। तॾहिं हाणे हिते ज़करिया अलैहिस्सलाम बि दुआ थो घुरे त मुंहिंजा रब साईं मूंखे बि औलाद ॾे न त ज़ुर्रियतन तय्यिबा, पाक ॾिजां, ईअं न त मुंहिंजी हर महिनत वञे। अल्लाह तबारक व तआला दुआ क़बूल कई। क़ुरान तो फरमाए फनादतुल मलाइकतु, पोतो अचे जिब्राइल ॾिनईसि आवाज़, फनादतुल मलाइकतु ओ ज़करिया, आवाज़ ॾिनईसि वहुव क़ाइमुन युसल्ली फिल मिहराब। क़ुरान तो फरमाए त मलाइका अचे आवाज़ त ॾिनुसि पर ज़करिया अलैहिस्सलाम उन वक़्तु पंहिंजे हुजरे में इबादत में बीठो हो अल्लाह जे आॾो। पोइ जे तशबीह ॾियूं अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए, होॾां दुआ बि घुरे पियो, हेॾां रब तबारक व तआला जे हुक्मनि जे इताअत में बि लॻो पियो आहे। उमिरि बि एॾी वॾी अथसि, अखियुनि सां मुशाहिदो बि कयो अथई अणमुदाइतनि में वञिजो। रब खां घुरियो बि अणमुदाइत जी उमिरि में औलाद अथई, लफ़्ज़ बि अजीब चया अथई, बीठो बि इबादत में आहे। पोइ अहिड़नि खे त मिले न, ऐं उहो बंदो बि ज़रा वॾे मक़ाम वारो हुजे पोइ त हुनजी दुआ क़बूल थियण में देरी कान्हे। इहो अंदाज़ ज़रा सेखारे वियो असांखे जे रब तबारक व तआला वटां पंहिंजूं दुआऊं फौरी क़बूल कराइण चाहियो था त इहो तरीक़ो अपनायो। फौरन दुनिया जे
शयुनि खे ॾिसी करे अल्लाह तबारक व तआला जाॾो दुनिया जूं सहूलियतूं फौरन न घुरंदा कयो। ज़रा सब्र सां, ज़रा इस्तिक़ामत सां, ज़रा थधे दिमाग़ सां मुशाहिदो कंदा वञो, सिखंदा सम्झंदा वञो। अल्लाह तबारक व तआला खां सोचे सम्झी पाक शयूं घुरो, साफ़ घुरो, जिन में तव्हांजो नुक़सान न हुजे। कंहिं माण्हूअ खे का सुठी शइ ॾिसी करे अल्लाह जे मूंखे बि ॾे, रब ॾेई वञे ऐं जो हुन में इम्तिहान हुजे त हड़ हली वञे। सेखारे वियो इहो अंदाज़ असांखे त कंहिंजे जॻहुनि, कंहिंजे प्लाटनि, कंहिंजे बिल्डिंगनि, कंहिंजे कपिड़नि, कंहिंजे गाॾियुनि, कंहिंजे हुस्न जमाल, कंहिंजे मनसब, कंहिंजे पैसे, कंहिंजे रोब, कंहिंजे ताक़त ऐं कंहिंजे जमाल खे ॾिसी करे फौरन न चइजे त अल्लाह मूंखे बि ॾे। ज़रा कुझु समझदारीअ खां कमु वठिजा, मथां इहे ई शयूं तोखे फितने में न मुब्तला कनि। सोचे सम्झी इन मुंहिंजे नबियनि जे सीरत खे पढ़ी पोइ घुरिजां, पोइ जे खपई बि घुरिजां, पर ज़रा समझदारीअ सां, अहिड़नि लफ़्ज़नि सां त मुंहिंजा अल्लाह इहे शयूं मूंखे बि ॾे, पर इन्हनि शयुनि में अगरि जे फितनो ऐं फसाद हुजे मुंहिंजे लाइ त पोइ पनाह। इन्हनि में जे मुंहिंजी इज़त ऐं भलाई आहे ऐं तुंहिंजी रज़ा बि आहे त पोइ मूंखे ॾे। त हीअ अल्फाज़ हीअ अंदाज़ ॼण त सेखारे वियो। ऐं उहो बंदो जे दुआ क़बूल करणु चाहे त अल्लाह ताला जी ॾाढो इबादत में बि मसरूफ़ घणो हुजे। पोइ हाणे मलाइको त आयो, आवाज़ हुनसि ओ ज़करिया, पर बीठो आहे नमाज़ में, पंहिंजे हुजरे में वांदो थियो। जी मलाइका खे चई, मलाइको चवेसि थो इन्नल्लाह युबश्शिरुका बियहया मुसद्दिक़न बिकलिमतिन मिनल्लाह व सय्यिदन व हसूरन व नबिय्यन मिनस सालिहीन। अल्लाह तुझे दुआ खे क़बूलियो आहे, रब मूंखे हुकुम कयो आहे, मां आयो आहियां तोॾे ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। ख़ुशख़बरी हुजे तोखे इहा। अब छाजी ख़ुशख़बरी? तोखे पुटु ॾींदो रब तबारक व तआला, न्याणी बि न पुटु, वरी पुटु ईअं बि न, नालो बि रखी छॾियो अथसि या रखजांसि, हल या नाले पुटु ॾींदासीं तोखे। पहिरीं सिफ़त हुनजी इहा हूंदई मुसद्दिक़न बिकलिमतिन मिनल्लाह, अॻिते हली करे ओ इन नंढड़ीअ जंहिंजी आदतो मेवाण हूंदा था ॾिठा आहिनि न, इनखे असां औलाद ॾींदासीं बिना मुड़ुस जे। हा, बिना मुद जे जेकॾहिं हिन जे माउ खे मेवा ॾेई सघूं था त बिना मुड़ुस जे हुनखे औलाद बि ॾेई सघूं था। पोइ हिनखे ॾींदासीं औलाद। तोखे जो कोई पुटु चऊं था, इहो उनजी पहिरियां तस्दीक कंदड़ हूंदो त ख़ुदा जो सचो पैगंबर अथव। हिकिड़ी सिफ़त तुंहिंजे हिन नंढड़े जी जेको तोखे ॼमंदो, नालो हूंदुसि यहया, नालो हूंदुसि यहया, ऐं पहिरियां तस्दीक कंदो हुनजी छाजी? बिकलिमतिन मिनल्लाह, अल्लाह ताला जे तरफ़ खां ईसा अलैहिस्सलाम खे लक़ब मिलियो कलिमतुल्लाह। पोइ हिन ईसा अलैहिस्सलाम जे हिन कलमे मां लफ़्ज़ मां मुराद ईसा अलैहिस्सलाम वठी अल्लाह जी फरमायो या नाले पुटु ॼमंदुई, पर ईसा अलैहिस्सलाम जी तस्दीक कंदड़ हूंदो। माना मालूम थियो त इहे उन ज़माने में ॿई गॾु हूंदा। यहया अलैहिस्सलाम हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जो पुटु जेको अॻिते हली करे पैगंबर थींदो। पहिरीं सिफ़त अल्लाह जी फरमायो त ईसा अलैहिस्सलाम जी तस्दीक कंदो। व सय्यिदन, अॻवान हूंदो, रहनुमा, रहबर हूंदो। व हसूरन, पर हिकु सिफ़त अहिड़ी इन तुंहिंजे बचे में रखंदासीं जो दुनिया जे मनपसंद शयुनि ऐं ख़्वाहिशात खां बि बचियल हूंदो। भलनि कपिड़नि पाइण जी तमन्ना बि कोन कंदई, ज़रा सादो हूंदई। सुठा भला खाधा खाइण जी तमन्ना बि कोन कंदई, जेको मिलियो बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾे उहिदे मनसब, वॾे ठठ ठांगर बिस्तरे, वॾे गिल्म ऐं कालीन जी तमन्ना बि कोन कंदई। न जेतिरे आयो मिटीअ ते आयो त बि बिस्मिल्लाह ईअं गुज़ारींदो। वॾी ॻाल्हि त ज़ाल ॿार जी ख़्वाहिश बि कान कंदई, शादीअ जी बि तलब कान थींदईसि। हूंदसि सभु टीन टपड़, शादीअ जी तमन्ना कोन कंदो। छो? अब हिन जे करे अल्लाह जे ज़िक्र में एॾो मसरूफ़ हूंदो, ख़ुदा जे इबादत ऐं ज़िक्र हुनखे एॾो मसरूफ़ रखियो हूंदो, मज़ो ॾिनो हूंदो, इहे सभु ॻाल्हियूं हुन खां विसरी वेंदियूं। सुठो खाधो, सुठा कपिड़ा, सुठा लटा, सुठी जॻह, घर वारी, पोइ इहे शौक़ शहवतूं सभु शयूं विसरी वेंदसि। उहो हसूरन, इन्हनि ॻाल्हियुनि खां ई बचियल हूंदो, शौक़ शुगल खां। व नबियन, नबी बि हूंदई। हल हिकु महिल 5 सिफ़तूं, 5 सिफ़त इहा, रुगो नबी बि न, ओ अल्लाह ताला जे उन्हनि चूंडियल नबियनि मां सालिह जेके माना उन सालिहनि मां हूंदई। घुरियई जो अणमुदायत जो घुरियई, अहिड़ा लफ़्ज़ जो चई जो त इन खां समीउ दुआ। पोइ बंदो घुरंदो आहे पंहिंजे अंदाज़ सां, अल्लाह जी फरमाए थो मां ॾींदो आहे पंहिंजे अंदाज़ सां।
बंदो त पंहिंजे लफ़्ज़नि पंहिंजे कुदरत ताक़त जे हिसाब सां घुरंदो आहे। मूं वटि त कंहिं शइ जी कमी कान्हे, मां बि ओड़े अंदाज़ सां ॾींदो आहियां। जीअं पुराणे ज़माने में हिकिड़ो मिसाल ॾियां हिन ते आसानी करण जे लाइ, हिकिड़े कंहिं ग़रीब माण्हूअ खे माखी पई खपे, माखी। हुतां हुतां पुछाई, यार माखी थोरी खपे, अब छा कंदे? यार अख में सर्ट पियो आहे, पाईंदुमि। पाए बि पुराणे ज़माने में माखी अॼु बि पाइजे थी। कंहिं वटां कोन मिलियसि, कंहिं ॾस ॾिनोसि, कंहिं वटि बि कोन हूंदी, बादशाह वटि ज़रूरु हूंदी। बादशाह त बादशाह आहे न, हुन वटि कहिड़ी शइ जी कमी आहे, हुन वटि हूंदी हूंदी। हे आयो बादशाह खे चई, साहिब जे नाराज़ न थियो त हिकिड़ो अर्ज़ु आहे, माखीअ जी ज़री खपे। छा कंदे? अख में पाईंदुमि। बादशाह पंहिंजे गुलाम खे सर करे अड़े ॾिया, हिनखे 4 शीशा माखीअ जा ॾे। साईं हिन गुड़िया ज़रड़ी तव्हां ॾियोसि था हेॾी वॾी माखी 4 शीशा भरे, चढ़े हिन गुड़िया पंहिंजे हैसियत सां, असां ॾींदासीं पंहिंजे हैसियत सां। अल्लाह ताला ज़करिया अलैहिस्सलाम खे चयो त तो घुरियो पंहिंजे हैसियत सां बचिड़ो, रुगो ईअं चई त बसि रब साईं मूंखे ज़ुर्रियतन तय्यबा, पाक औलाद ॾे। चल मां पाक कंहिंखे थो सम्झां, अच त ॿुधायां। पहिरें नंबर में ईसा अलैहिस्सलाम जी तस्दीक कंदी, ॿिए नंबर ते सरदार हूंदो, 3 नंबर ते दुनिया जे शुगुल शौक़नि खां ई बचल हूंदो, 4 नंबर ते नबी हूंदो, 5 नंबर ते साले ॿारनि मां हूंदो। 5 ई सिफ़तूं ॾिनियूं मां। हल एॾिन वॾिन सिफ़तुनि सां रब तबारक व तआला नवाज़े ॾिनुसि। आयत जो ख़ुलासो तशरीह सूदो पूरो थी वियो। हाणे ज़ाहिरी तौर ते हिननि आयतुनि खे जॾहिं पढ़ियोसीं ऐं ॿुधोसीं त हीअ ॻाल्हि सम्झ में आई त ज़करिया अलैहिस्सलाम 95 साल जी उमिरि में अणमुदाइता मेवा जो नंढड़ी मरियम जे साम्हूं ॾिठा, हिकिड़ो शौक़ु जाॻुसि। अणमुदाइता रब साईं मेवा हिनखे खाराए सघे थो त मूंखे औलाद बि ॾेई सघे थो। उतां रब खां दुआ घुरियईं, रब तबारक व तआला पुटु त ॾिनोसि, पर 5 सिफ़तुनि सां, 5 निशानियुनि सां। नाले सूदो, नालो बि रखी ॾिनईंसि, पैगंबर बि बणाए ॾिनईंसि, 5 ॻाल्हियूं ॾेई ॾिनईंसि। हल इहे 5 ई इनाम हुन सां गॾु हूंदई। ज़ाहिरी आयत मां ख़ुलासो इहो मालूम थियो। गहरी नज़र सां जॾहिं ज़ूम करे ॾिठोसीं त हिन आयत त वॾी तालीम ॾिनी असांखे। हिकु तालीम इहा ॾिनई त जे अल्लाह तबारक व तआला वटि चओ था त असांजूं दुआऊं जल्दी क़बूल थियनि, ज़करिया अलैहिस्सलाम जी तर्ज़ तरीक़ो अपनायो। हिकिड़ी तालीम ज़ूम कयोसीं, गहराईअ सां ॾिठोसीं, हिकिड़ो सबक़ इहो मिलियो। 2 नंबर ते ॾिठोसीं त सुवाल पैदा थियो त छा को इंसान शादीअ खां पाक रही सघे थो? छा शादीअ खां सवाइ? अॼोके दौर में जेकॾहिं कोई चवे यार मां शादी कोन कंदुमि, बाबा छो न? भाउ शादी माना खफ़ो, शादी माना मौत, शादी माना ज़लालत। खोड़ चवनि था, खोड़ चवनि था अहिड़े अहिड़े ज़हन जा। पोइ चइबो त उहे सही आहिनि। हे जो अल्लाह ताला चए त ज़करिया अलैहिस्सलाम खे त पुटु ॾींदो मां, या नालो हूंदईसि, इन्हनि शौक़नि शुगुलनि खां ई पाक हूंदो। पोइ त इहा नबियनि जी सिफ़त आहे। अल्लाह ताला पाण अहिड़ा बंदा पैदा करे थो, पोइ मां बि जेकॾहिं शादीअ खां आज़ादु थी वेही रहियमि त मूं ते कहिड़ो ॾोह आहे? इहो सुवाल पैदा थियो सम्झण जे लाइ। उनजे इन सुवाल जे जवाब में उलमा मुहद्दिसीन खोड़ सारियूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। कुझु बुज़ुर्गनि लिखियो आहे जंहिं माण्हूअ में सचपच ईसा यहया अलैहिस्सलाम वारियूं सिफ़तूं हुजनि, सचपच यहया अलैहिस्सलाम वारियूं सिफ़तूं हुजनि, उहो शादी न करे भले। माना इबादत, रियाज़त, तक़वा, परहेज़गारीअ में एतिरो अॻिते हुजे, एॾो मसरूफ़ हुजे जो हुनखे एतिरी फुर्सत ई कान थी थिए जो घर वारी वठे पोइ हुनजा हक़ अदा करे सघे। फिर इबादत रियाज़त में एॾो घणो लॻल आहे न, हिनखे कमाइण खाइण पीअण जो फिक्र ई कोन्हे त को कमायां त सुठा लटा बि पायां। अब जेको कमाईंदो त पाईंदो बि न, जेको कमाईंदो त खाईंदो बि। हिनखे कमाइण जो, इन्हनि शौक़नि जो फिक्र ई कोन्हे को त न पाए पियो सुठो, न खाए पियो सुठो, न रहे पियो सुठो, न शादी फिक्र ई कोन्हे। तव्हां में बि जेकॾहिं कोई अहिड़ो आहे, अहिड़े फिक्र जो आहे, भले न करे, भले न करे। तॾहिं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तव्हां मां जेको घरवारीअ जे हक़नि हुकूकनि खे संभाले सघे, ताक़त रखे थो, ॿार ॼणे पोइ उन्हनि जी संभाल सुथराई करे सघे, पोइ शादी करे। जे नथो करे सघे त बसि ईअं चङो आहे। हदीस पाक में रिवायत आहे। वरी जेकॾहिं इन ॻाल्हि खे वठी करे अक्सरियत माण्हू वञनि था, न भाॼियो के दौर में मायुनि जा मुतालबा ऐं मायुनि जूं ॻाल्हियूं सोचूं ऐं फिक्र ई अजीब आहिनि। बसि पोइ इन ॻाल्हि खे था वठूं त नथा संभाले सघूं बाबा, बसि ईअं चङाऊं। पोइ शैतान वरी उन्हनि खे ॿिए पासे न गुमराह कंदो, ख़राबु कंदो। तंहिंजे करे अलाह जे रसूल सख़्तीअ सां इहा तालीम ॾिनी, ॻोल्हे ॻोल्हे
जिथां दिल पसंद करे उतां निकाह कयो। बोले अहिड़े घराणे मां निकाह कयो जेके औलाद घणा ॼणी जूं हुजनि, जेके पाण बि नेक हुजनि, नेक घराणे जूं हुजनि, घणो औलाद ॼणी जूं हुजनि, भला नाला रखो। हिक खां ॿ खां टे, टे खां चार शादियूं कयो। संभाले सघो त, न संभाले सघो त हिकिड़ी खोड़ा। एतिरे खे तरक़ीब ॾींदे फरमायूं त ॿुधो, मुंहिंजे जमात में कोई बि अहिड़ो शामिल न थिए जेको निकाह जो मुनकिर हुजे। निकाह कयो तव्हांजो ज़हन हेॾे होॾे ख़्यालनि भॼण खां, शहवानी ख़्यालनि जे मग़लूब थियण खां बचे, इबादत में, ज़िक्र में, असांजे ॻाल्हियुनि ऐं नसीहतनि जे ॿुधण में यकसू त हुजो। कोई बि मुंहिंजे जमात में अहिड़ो शरीक न थिए जेको निकाह न करे। माना सख़्तीअ सां तरग़ीब बि ॾिनऊं त जीअं शैतान वरी इन बेनिकाह माण्हूअ खे गुमराह घणो कंदो आहे। इन जे करे तरग़ीब बि ख़ूब ॾिनऊं, औलाद जूं दुआऊं बि ॿुधायूं। अल्लाह ताला ख़ुदि तारीफ़ कई उन्हनि माण्हुनि जी जेके चवंदा आहिनि रब्बना हब लना मिन अज़वाजिना, रब साईं असांखे घर वारी बि ॾे, औलाद बि ॾे, पर अखियुनि जो ठार। माना अखियुनि जो ठार जेको घुरे ख़ुदा हुनखे साराए थो। माना तालीम आहे हिकिड़ी, त घुरो अहिड़ियूं शयूं। त हिकु तरफ़ खां सुवाल जो जवाबु त यहया अलैहिस्सलाम वांगुरु ज़ाल शादी शुगुल शौक़ खां जेकॾहिं को माण्हू आज़ाद थी करे गुज़ारे त पोइ सही आहे। सुवाल हो, जवाबु हुनजो इहो आहे जेकॾहिं वाक़ई उन जहिड़ो आहे त पोइ सही आहे। उन जहिड़ो न आहे, पैगंबर जहिड़ो त कोई नथो थी सघे न। पैगंबर जहिड़ो त अॼु के दौर में कोई नथो थी सघे, त पोइ सभिनी जे लाइ हुकुम इहो आहे त शादियूं कयो, पंहिंजे वसार संभाल बि कयो, पंहिंजे हिमत आधार ते उन्हनि जी पैदावारी बि कयो। लटो कपिड़ो, खाधो पीतो, कमायो बि, खाओ पियो बि, छो त तव्हां नबियनि जहिड़ा पाक कोन थी सघंदव। शादीअ जा मुनकर थींदव ख़फ़ा ॾिसी करे, ज़लालत ॾिसी करे, पर शैतान तव्हांखे ॿिए पासे खां शादीअ खां ॿीणो ज़लील करे छॾींदो। तंहिंजे करे तव्हां हुन सिफ़त में न आहियो, निकाह वञी कयो। पर सच पच जेकॾहिं अहिड़ो बानो पैदा थी थो पवे, उनखे इजाज़त आहे, भले न करे शादी। तॾहिं अल्लाह जे रसूल हिकिड़ी रिवायत में इहो बि फरमायो त इस्तिताअत जेको ताक़त रखे थो संभालण जेतिरी त करे, न त बसि। त अल्लाह तबारक व तआला ॾिसो क़ुरान पाक जे ज़ाहिरी अल्फाज़नि में हिकिड़ियूं अहिड़ियूं तालीम जूं ॻाल्हियूं बयानु कयूं आहिनि जेके इंसान जे रूह खे ख़ुशि करे छॾनि। पर हुन जे गहराईअ में जॾहिं वञिजे थो त क़ुरान पाक त असांजे ज़िंदगी जे मुश्किल मामलात खे हल थो करे। इहा गहरी नज़र अल्लाह पाक शल तव्हां असांखे नसीब करे ऐं इन में फ़ाइदो रखे, ख़ैर रखे, बरकत रखे, उन खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।